हाणे असां हिकिड़े किताब जो मुहूर्त करे रहिया आहियूं हिते। मणकन मोती मन जा, महकन मोती मन जा, लिखियल आहे श्रीमती दया लखी जशनानी जो, मुंहिंजी आंटी आहिनि। हीअ उन्हनि जो 7हों किताबु आहे। 6 अॻु में छपिजी चुका आहिनि, जिन मां 2 लाइ उन्हनि खे अवॉर्ड मिली चुको आहे। 9 किताब छपिजी चुका आहिनि। NCPSL जो अवॉर्ड 2 लाइ मिली चुको आहे। त हाणे असां उन जे मुहूर्त करण लाइ पहिरीं त मां आंटी ऐं अंकल खे चवंदसि त अॻियां अचो। श्री लखी जशनानी ऐं श्रीमती दया लखी जशनानी ॿई अॻियां अचो। ऐं असांजी आंटी कला प्रकाश, श्रीमती पारू चावला ऐं आंटी जिन चयो आहे त उन्हनि जी टीचर हिते आयल आहिनि, दीदी रुकमा, त उन्हनि खे बि अर्ज़ु आहे त अचनि ऐं असां हिन किताब जो मुहूर्त कंदासीं। हिन किताब जो मुहूर्त अॼु इन करे बि थी रहियो आहे छो त सुभाणे असांजे अंकल लखी जशनानी जो बर्थडे आहे। त वेरी हैप्पी बर्थडे टू यू। इहा तव्हांजे लाइ तमामु गिफ्ट आहे पारां। ये दादी रुकमा तॾहिं राम रखियानी हुई, ये 5 दर्जो मूंखे पढ़ायो हुई। माना गुज़िरियल 64 सालनि खां पोइ मूंखे मिली आहे, त मूंखे ख़ुशी पई थिए त उन दादी बि मुंहिंजे विच में हुजे। ऐं दादी कला प्रकाश बि अची विया आहिनि, दादी चावला, हे सभु पिजल आहिनि। टिकट आयो त तव्हां सभु पिजल पुजने ई आहियो, ॿुधो हल फ्रेंड्स सभई आयो। मेन आहिनि, तंहिं करे मां शुक्रगुज़ार आहियां। प्यारा भाउर और भेनरूं, दया मूंखे तमामु घणनि सालनि खां पोइ मिली। मां हिंदवासीअ जी तैजियत शिदाई आहियां। मां सालनि खां पंहिंजे घर में हिंदवासी घुराईंदी आहियां बाय पोस्ट मां हिंदवासी घुराईंदी आहियां। चाहे मूंखे 15 ॾींहं देरि सां मिले, पर मां A to Z पढ़ंदी आहियां। इन करे दया जा लेख ऐं सभिनी जा लेख सभु चङी तरह सां पढ़ंदी आहियां, सभिनी खे मां सुञाणा। ऐं मां आहियां बि पंहिंजे हिंदवासीअ जे एडिटर जी धीअ, मिस्टर भूरमवर राम रखियाणी, जंहिं सॼी उमिरि हिंदुस्तान अख़बार में ई पंहिंजी ज़िंदगी ॾिनी। त मां उन जी धीअ आहियां। इन करे मां तमामु घणे चाह सां हिंदवासी पढ़ंदी आहियां ऐं सभिनी जा लेख पढ़ंदी आहियां। त हिकु दफ़े दया लिखियो हो त न्यूरा स्कूल में दादी रुकमा, दादी कमला छुगाणी सां, त मूंखे साहित्य पंचायत जी मीटिंग में हीअ ॾिसण में आई, चऊं दया लिखी आई आहे। त पोइ मां पाण वञी उनखे पंहिंजी वाक़फ़ियत ॾिनी त भई मां आहियां रुकमा अडवाणी ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त मुंहिंजी स्टूडेंट, मुंहिंजी शागिर्द अहिड़ा सुठा लेख लिखे थी, अहिड़ा किताब छपाए थी। ऐं मां सभिनी खे इहो ई चवंदसि त असां घरनि में सिंधी ॻाल्हायूं। तव्हां विश्वास कंदा, मां 31 साल बॉम्बे खां ॿाहिरि रहियसि ऐं धारियनि मतिलबु हिंदी ॻाल्हाइण वारनि में कन्नड़, 22 साल मां कर्नाटक में रहियसि जिते कन्नड़ ॿोली हलंदी हुई, पर मां पंहिंजे घर में सिंधी हलाई। इन जे करे मुंहिंजा ॿार सिंधी सुठी ॻाल्हाईंदा आहिनि, पढ़ी लिखी न ॼाणनि, पर मां हींअर पंहिंजे पोटनि सां बि सिंधीअ में ॻाल्हाईंदी आहियां। ऐं जे असीं चाहियूं था त असांजी सिंधी ज़िंदा रहे त असांखे घरनि में सिंधी ॻाल्हाइणु पवंदी। ऐं इहो कमु ज़ालुनि खे ई करिणो आहे, इहो ज़ालुनि खे ई करिणो आहे। ॿिया मर्द त घर खां ॿाहिरि था रहनि। इन करे मां सभिनी खे इहा वेनती कंदसि त असीं पंहिंजे सिंधीअ खे बचाइण खे ज़बरदस्त कोशिशि करियूं। वधीक मां न तव्हांजो टाइम वठंदसि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो हिन मूंखे एतिरी इज़त ॾिनी आहे, मां हुनजे लाइक़ु न आहियां।
दादी कला प्रकाश खे मां जॾहिं 18 सालनि जी हुअसि तॾहिं खां मां हिनखे सुञाणा। हिननि जी जेका निराण हूंदी पुष्पा, उहा मुंहिंजी साहेड़ी हूंदी। इहा दादी शायदि मूंखे कला प्रकाश न बि सुञाणे। तॾहिं मां बॉम्बे में इंटरव्यू ॾियण ईंदी हुअसि, तॾहिं मां तव्हांजे घर बि आई हुअसि दादी। मूंखे बराबरि इहा ॻाल्हि यादि कान्हे का, पर लिखो पिया लिखणु तव्हांजो नालो हिन भाषा में अक्सर हूंदो आहे। तव्हां लिखो पिया, इहा असां वॾी सुञाणप आहे। असां भले रूबरू न गॾिजूं पाण में, पर राइटर्स जी पंहिंजी अंदरूनी बिरादरी थींदी आहे। असां हिकु सभु हिकु घर जा भाती आहियूं। मां कला प्रकाश खे ऐं पाण खे नंढे हूंदे खां रांदि कंदा हुआसीं गॾु, सो उनखे त विसारे न सघंदसि। हिते आयसि त इहे कॾहिं मां पंहिंजे प्यार खे घटि न कंदी आहियां। असां प्यारु मिले अलाए कीअं थियो, तंहिं करे उनखे नथो बचे। सुभाणे मुंहिंजे घोट राजा जो बर्थडे आहे ऐं हीअ किताब मां उनजे ख़ुशीअ में पंहिंजे घोट खे अर्पण कयां थी। घोट खे अर्पण कयां थी। हिन 76 साल सेठ मुंहिंजे पूरा कया आहिनि। हाणे 77 रनिंग अथसि। मां चवंदसि त मुंहिंजो घोट मुंहिंजे लाइ दया काफ़ी कुझु घर जे लाइ बि कयो आहे, सावरनि जे लाइ बि कयो अथई, पेकनि जे लाइ बि कयो अथई। सभु जवाबदारियूं पूरियूं करे हर ॻाल्हि खे चङी तरह मोखे करे पंहिंजी जवाबदारी घर तरफ़ पूरी करे उन खां पोइ बि साहित्य खेत्र में टाइम कढी सघी आहे, ॾेई सघी आहे। उन लाइ खेसि मां स्पेशल वाधायूं थो ॾियां ऐं वाधायूं थो ॾियां। ऐं हिते मुंहिंजा दादा निर्मल वेठा आहिनि ऐं जयराम रूपाणी वेठा आहिनि ऐं बिहारी शहरी आहिनि, कांता ईसराणी आहे, ॿुधो आहे, शोभा आहे ऐं शोभा जूं मासियूं सभिनी खे मुंहिंजी दादी पारू चावला आहे, ॿुधो आहे। सभिनी लाइ जेके बि आया आहियो मूंखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं मां सम्झां थी त अॼु किताबु तव्हांखे हे वणंदो। तॾहिं बि के घटि वधायूं हुजनि त मूंखे ॿुधाईंदा त वरी मां जीअं वधीक सुठो लिखां। महिरबानी। महिरबानी आंटी, तव्हांखे तमामु घणियूं वाधायूं। अंकल, तव्हांजे लाइ असांजे पारां नंढी सुखड़ी तव्हांजे बर्थडे जे लाइ। ऐं आंटी जा जेतिरा बि किताब आहिनि उहे कवर डिज़ाइन कंदा हुआ मुंहिंजा पिता साहिब श्री राम लालचंदानी। हाणे उहे कोन्हनि त मुंहिंजो भाउ आहे आनंद लालचंदानी, उहो कवर डिज़ाइन कंदा आहिनि ऐं छपचंदा बि असांजे प्रेस में आहिनि श्रीमती शोभा लालचंदानी जे। थैंक यू सो मच।